नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में सरवरी स्टूडेंट फेडरेशन खिप्रो जे सॾ ते पीपी अॻवान मरूम मखदूम अमीन फ़हीम जे पुटु अॻूणे तालका नाज़िम मटियारी मखदूम हबीबुल्लाह खे नेब पारां गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ अॼु खिप्रो जे मेन चौक ते GM हिंगोर जो, वफ़ा साबिर भंबरो, हाजी यूसुफ हिंगोर जो, मोहम्मद अज़ीम जूणे जो, ज़मीर मलिक, अब्दुल जब्बार कुंभार जी अॻवानी में सवें मुरीदनि कारकुननि हथनि में प्ले कार्ड खणी सरवरी जमायत जा झंडा खणी एहतजाज मुज़ाहिरो कयो है। मुज़ाहिरे में शामिल अॻवान ऐं कारकुननि नेब हथां मखदूम हबीबुल्लाह जी गिरफ़्तारी खे सरवरी जमायत खे पीपी खां धार करण जी मुहिम करार ॾींदे चयो आहे त सरवरी जमायत ऐं मखदूम ख़ानदान पीपी जो अणटुटंदड़ हिसो आहे। हिन खे आमिर ज़िया टोड़े न सघिया, नेब गिरदी करे न्याज़ी छा टोड़ींदो। हिननि इमरान हुकूमत खे चिता ॾींदे चयो आहे त मखदूम हबीबुल्लाह ख़िलाफ़ कूड़ा केस ख़त्म करे इन खे आज़ाद कयो वञे, ॿी सूरत में हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो। क़िबला मखदूम जलील जमा उर्फ़ मखदूम हबीबुल्लाह साईं उन्हनि जी गिरफ़्तारी थी है। उन जी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अॼु बि असांजे सॼे सिंध में उमरकोट में, मीरपुर ख़ास में, मटियारी में, कल्ह सांगड़ में भी एहतजाज हो, सुभाणे बि आहे, अॼु बि हींअर हिते असां खिप्रो में कयूं पिया। सख़्त असीं मज़म्मत कयूं था। ऐं इहो न्याज़ी केस बिल्कुलु कूड़ा आहिनि। अॼु खां 15 साल अॻु में साइन हुआ नाज़िम, 15 साल अॻु, 15 सालनि में इन्हनि खे साइन जे केस जो कोन हो। हींअर 15 सालनि खां पोइ इन्हनि न्याज़ी ग्रुप जेको आहे, असीं जेको सरवरी जमायत वारा आहियूं उहे पीपल्स पार्टी सां मुंसलिक आहियूं। मखदूम साहब जेको कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि पीपल्स पार्टी लाइ, हिन पाकिस्तान लाइ, सिंध लाइ, शायदि कंहिं ॾिनी हुजे कुर्बानी। चाहियां ही जेको सरवरी जमात जो जेको आहे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे, ही सरवरी जमात जो एहतजाज ही सिर्फ़ु सरवरी जमात ते अटैक ना है, पर ही पीपल्स पार्टी ते अटैक आहे। पीपल्स पार्टी जी रीढ़ जी हड्डी मखदूम ख़ानदान आहे। जॾहिं बुनियाद रखियो वियो त मखदूम साहब विची रीढ़ जी हड्डी छॾाए थी, ऐं हुनखे हिननि डिक्टेटरनि न पर जर्नैलनि सभिनीनि ज़ोर लाइ ॾिठो। मखदूम साहब कंहिं ॻाल्हि तां बि पोइ हिते कोन हटिया आहिनि। ही जेको न्याज़ी गर्दी ही हलाइणु चाहिनि था, ही कोशिशि करणु चाहिनि था, हिननि ते प्रेशर ॾेई ऐं जेको हिननि खे जेको जेलनि में विझी इहो सभु हिननि ते नज़रअंदाज़ करणु चाहिनि था हिननि खे। पर थींदो मखदूम साहब जी वॾी कुर्बानियूं आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। ही सभु कूड़ा केस आहिनि, इंशाअल्लाह हिकिड़ो बि कोन रहंदो। ऐं मखदूम ख़ानदान ते इहो दाग़ हणण जी कोशिशि कंदा, इंशाअल्लाह मखदूम ख़ानदान सुरखुरो रहंदो। ऐं पीपल्स पार्टी लाइ कुर्बानी आहिनि हिननि जी, हिननि खे ही कोशिशि करे पोइ हिते करणु चाहिनि था। हिन वक़्तु न, ही हमेशह ज़िया जे दौर खां वठी साज़िशूं थियनि पई मखदूम ख़ानदान जे ख़िलाफ़ त पीपल्स पार्टी खे खां बेवफ़ाई करे, पर मखदूम ख़ानदान अॼु ताईं ही जेके ज़िया बि कोन झुकाए सघियो मखदूम ख़ानदान खे, त ही न्याज़ी छा झुकाए सघंदो। न्याज़ी ही जेका नेब जेका छॾी आहे, जेका पंहिंजी इहा आशीर्वाद सां, उहा ही मखदूम ख़ानदान जी सियासी ही कैरियर खे दाग़ लॻाइण जी कोशिशि करे पई। असां इन जी मज़म्मत कयूं था। जो कल्ह क़िबला साईं मखदूम हबीबुल्लाह खे 15 सालनि जे पुराणे केस, नाज़मी दौर जे केस ते कूड़ो इल्ज़ाम हणी करप्शन जो गिरफ़्तार कयो आहे। असां उन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं असां इन खे साज़िश करार ॾियूं था नेब ऐं न्याज़ी ॿिन्ही जी। त असां त महिरबानी करे मखदूम ख़ानदान खां पासो कयो वञे। मखदूम ख़ानदान खे जेको क़िबला साईं मखदूम हबीबुल्लाह आहे उनखे बाज़त बरी कयो वञे। ॿी सूरत में सरवरी जमायत पूरी सिंध में हड़ताल जी काल ॾींदी। मखदूम जलील जमा साहब आहे, उन जेको गिरफ़्तार कयो, असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं। जीअं बि PTI गवर्नमेंट जीअं आई आहे, सभ खां पहिरीं हिन जो पीपल्स पार्टी सां जेके इंतकामी कार्रवाई कयूं, पीपल्स पार्टी जेको बि लीडरशिप आई हो उनजे ख़िलाफ़ कूड़ा केसिस, कूड़ा नेब जा जेको नेब गर्दी हिसाब सां कूड़ा केसिस जे कया आहिनि, असीं मज़म्मत कयूं। असीं सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कयूं इन शइ खे नोटिस में वठे ऐं तकड़े बुनियादनि जेको इन्हनि खे साईं खे बहाल कयो वञे, ऐं न त असां एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जी मखदूम हबीबुल्लाह साहब के गिरफ़्तारी लाइ जेको गिरफ़्तार कयो उन में सभु परज़ोर मज़म्मत कयूं था। ऐं मुशर्रफ दौर खां, ज़िया जे दौर खां असां कोन घबरायो आहे। पीपल्स पार्टी का मखदूम ख़ानदान खे धार करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह मखदूम साहब पीपल्स पार्टी सां गॾु ई रहंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।